अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे जी जियारियो जन, विछड़ियल साथियुनि लाइ श्रद्धांजलियूं। लेखक रशीद भट्टी। छापो ॿियो, छपाईंदड़ रशीद भट्टी एकेडमी। साल मार्च 2016 ईस्वी। किस्त 1900 सिज उभारे वींदासीं। अब्दुल करीम गदाई। चाचो गदाई। गदाई हिकु माण्हू टे नाला, हिकु शाइर टिनि नस्लनि जो तर्जमान, हिकु कारकुन टिनि दौरनि जो सरगर्म रुकन, जो वक़्त ऐं ज़मान खे हर भेरे मात कंदो ऐं ओरांगींदो रहियो। वक़्त ऐं दौर सां ख़तमु न थियो, ज़मान ऐं मकान जे पाबंदियुनि ऐं बंदिशुनि खां आजो। हुन वक़्त जे वहकिरे में वही वञण बजाए वक़्त जूं वागूं पंहिंजे हथ में रखियूं ऐं उनखे पंहिंजे मर्ज़ी ऐं इच्छा अनुसार विरहाईंदो रहियो। गदाई जो नालो पहिरियों भेरो मूं पंहिंजे वालिद जे प्रेस में ॿुधो हो। सनाईअ जे ग़ज़लनि ऐं मौलूदनि जो किताब असांजो कुतुब खानो मकतबाए शमसिया। असांजी प्रेस महमूदिया प्रिंटिंग प्रेस मां छपराईंदो हो। त ॾींहंनि में असांजे प्रेस में सनाईअ जी किताब मुला ऐं मवालीअ जो मनाज़िरो छपजी रहियो हो। उन सिलसिले में ई सनाई बाबा सां प्रेस में वेठो हो, जो साम्हूं जमादार मीरण जे ओताक ते हिज मास्टर्स वणाइस जे फ़ोने ते रिकॉर्ड हलियो। दरवाज़ो तुंहिंजो दिलबर मुंबर महराब आ। तॾहिं बाबा जे पुछण ते सनाईअ ॿुधायो हो त उहो गदाईअ जो कलाम हो, जो हिन पंहिंजी मंज़ूर नज़र ऐं मरकज़ हयात सखर जी लाल बाज़ार जी नक ऐं सिंध जी मशहूरु ॻाइणी अलाह रखीअ जे शान में लिखियो हो ऐं उन ई ॻायो हो। उहो गदाईअ सनाई ऐं फनाईअ जो दौर हो। केतिरा ई रिकॉर्ड अलाह रखीअ जा पोइ बि ॿुधासीं, जिन में अक्सर गदाईअ जो कलाम ॻायल हूंदो हो। उन्हनि मां हिकु ॿियो बि हींअर ज़हन ते तरी आयो अथमि। प्यारा पिरी पसायो दीदार वींदे वींदे। उहो दीदारनि दौर गदाईअ जो उहो दौर हो जॾहिं संदसि दुनिया नई ठहंदड़ बैराज कॉलोनी ऐं सखर जी लाल बाज़ार जे विच में चकर काटींदी हुई। सुबुह बैराज ऑफिस में, मंझंदि घर में ऐं संझा टाणी सही सिमरी हसीननि जे बाज़ार में निकिरी ईंदो। कॾहिं कॾहिं मटकसट ऐं तफ़रीयत बि ख़ातिर मीनारे खां थी ल्यूकस पार्क ऐं क्वींस रोड ते लरज़ाणियुनि ऐं अप्सराउनि जो दीदार करण लाइ बि निकिरी ईंदो। परवानू भला हिकु शमा ते केसी ताईं चकर ॾींदो। अलाह रखीअ खां सवाइ हिन अहिड़नि केतिरनि ई बेनाम ऐं गुमनाम अजबीननि ऐं हसीननि जे जलवनि ऐं हुस्न में हमदो सना जा गीत चया, जे संदसि अवाइली मजमुआए कलाम पैमाने ते पैमानो में कसरत सां मिलनि था। कुझु अहिड़ो कलाम ॿिए मजमूए सांगीड़नि जी सार में बि आहे। कादिर बख्श, बशीर, मुराद अली काज़िम ऐं लुत्फ़ुल्लाह जोगी पोइ बदवी संदसि उन दौर जा हमअसर शाइर ऐं दोस्त हुया। हिननि बि गदाईअ जियां पंहिंजे मख़सूस रंग ऐं अंदाज़ में रुमानवी शाइरी कई। जवानड़ियुनि जे जोभन जे जलवनि ऐं हसीननि जे इश्वा तराज़ुनि, नाज़नीन जे नाज़ो अंदाज़ ऐं महबूबनि जे मेल मेलाप जा गीत ॻाया, फ़िराक ऐं हिजर जा वरलाप कया। इश्क ऐं मोहब्बत में दिली जज़्बात, अंदर जे अहसासनि ऐं मन जे कैफ़ियतुनि ऐं हेजाननि जी अकासी कई ऐं ओसी ताईं अहिड़े क़िस्म जी शाइरीअ ताईं ऐं उन इज़हार ख़्याल ताईं ई महदूद रहिया। उन चकर ऐं असर खां ॿाहिरि निकिरी न सघिया। शाइरी ऐं अदब जो उहो दौर या अहद ख़तमु थियो त हिननि जे शाइरी बि ख़तमु थी वई। हू नवनि मौज़ूअनि ऐं असलूबनि, फ़िक्रनि ऐं रुझाननि खे पंहिंजो न करे सघिया। उन जे बरअक्स गदाई चकर में न रहियो, लकीर जो फ़क़ीर न थी पियो। रुमानवी शाइरीअ जे जाइ ते सिंधी शाइरी ऐं नवां मौज़ू ऐं ख़्याल जाइ वठण लॻा। गदाईअ वक़्त हथां हार न तस्लीम कई, हिन दौर खां मात न खाधी। उन वक़्तु रिवायती जमियतुल शुराए शाइरीअ खां बग़ावत करे अपखंड जी शाइरीअ में आयल नवनि रुझाननि खां मुतासिर थी
बेवस फ़ानी ऐं दुखायल सिंधी शाइरीअ में बि नवां लाड़ा, नवां ख़्याल, नयूं राहूं ऐं नवां रुख आणे रहिया हुया। गदाई बि वक़्त सां साथ ॾिनूं, विख वधी ऐं उन्हनि जे असर हेठि अची संदन टोले में शामिल थी वियो। हिन बि पंहिंजे शाइरीअ लाइ नवां मौज़ू ऐं नवां नज़रिया अख़्तियार कया। हूंदराज दुखायल, किशनचंद बेवस ऐं खैलदास फ़ानीअ सां गॾु गदाई बि मुल्क जे आज़ादीअ जा आलाप करणु लॻो ऐं आंदोलन में अंदरि घिरी वियो। हिन न रुगो आज़ादीअ जे जज़्बनि ऐं उन लाइ जोश पैदा करण वारी शाइरी कई, पर गॾोगॾु आलमी सतह ते साम्राजी साज़िशुनि खे बि उघाड़ो ऐं आश्कार करणु लॻो। हिन नौजवाननि में आज़ादीअ लाइ, बग़ावत लाइ रूह फूकियो। गॾोगॾु हू अवामी सियासत में अमली हिसो बि वठणु लॻो। उन दौर में ख़िलाफ़त तहरीक ऐं कांग्रेस सां संदसि गहरो संबंधो रहियो। उन अमली मैदान में अची हिन जो ज़हन केतिरनि समाजी ऐं इक़्तिसादी लकान खां बि वाक़ुफ़ु थियो ऐं हिन उन्हनि हक़ीक़तुनि जो ॻूढ़ो मुशाहिदो कयो, समाज जे इक़्तिसादी पहलू या अदावत जे उणायुनि जी हिन खे ॼाण मिली। हिक तरह जे ज़मींदार वटि नौकिरी करण दौरान हिन खे ॻोठाणी ऐं जागीरी समाज जी सितम ज़रीफ़ियुनि ऐं हीणे हारीअ जी हालत ज़ार ऐं उन्हनि जे कारणनि जे ज़रिए पुरज़े ख़बर पई। बंगाल ऐं बिहार जे ॾुकार ऐं कोटिया वारे ज़िलज़िले संदसि हम वतननि, ग़रीबनि, मज़दूरनि, पोरियतनि ऐं मज़लूमनि ते कहिड़ा कीस कया ऐं उन जी आड़ में सरमाएदार कीअं इंसानियत ऐं माणपे जे मुल्ह ते जावा कया। उन सभु सूरत हाल हिन खे मज़लूम ऐं नादार इंसानियत लाइ हमदर्दी ऐं ख़िदमत जे जज़्बे सां सरशार करे छॾियो। उन दौर में ई ॿिए तरफ़ आर्ज़ी तौर हालतुनि हुन में निरासाई, मायूसी ऐं फ़रारियत बि पैदा कई। हीउ उहो दौर हो जॾहिं हिन सुधारक ऐं मुतल प्रचारक तौर शाइरी बि कई त फ़रारियत में हुस्नो इश्क, पैमाने जाम, जानीअ जी जलवा नुमाईअ में पनाह वठी उन मौज़ूअ ते बि शेर चयो। आख़िर त वटसि बि इंसानी दिलि हुई, आथत, दिलजाए, सुकून ऐं चैन ऐं चाहत जी ॻोल्हाऊ। उन दौर में हिन जी घरू साथी ऐं हम ख़याल हूंदराज, हिन जे गहरो साथी हम ख़याल हूंदराज दुखायल हूंदो, जो सिंधी शाइरीअ में क़ौमी उत्साह उॿारींदड़ शाइरीअ खां मशहूरु थी चुको हो। उन सां गदाईअ जूं अक्सर कचहरियूं ऐं मुलाक़ातूं थींदियूं रहंदियूं हुयूं। पोइ जॾहिं कामरेड हैदर बख़्श जतोई ऐं मौलाना हबीबुल्ला शहदाद कोटीअ सां संदन हारी तहरीक ऐं हारी पार्टीअ जी तनज़ीमी दौरनि दौरान मुलाक़ातूं थियसि त उन पार्टीअ जे प्रोग्राम ऐं अफ़ादियत खां मुतासिर थियणु हिन लाइ अणटर थी पियो। हिन हारी ऐं हारीअ जी हालत ऐं मसइलनि खे पंहिंजी शाइरीअ जो मौज़ू बणायो। उन दौर में हारी हक़दार ऐं अंग्रेज़ी साम्राज ख़िलाफ़ बि आवाज़ में घटिताई न आंदी ऐं पंहिंजे हम असर क़ौमी शाइरनि खैलदास फ़ानी, किशनचंद बेवस, हूंदराज दुखायल ऐं शौकत हमज़े चक वारे सां गॾु आज़ादीअ जा तराना न रुगो लिखंदो रहियो, पर उन्हनि जा सियासी जलसनि ऐं प्लेटफॉर्मनि तां अवाम खे ॿुधाईंदो बि रहियो। उन बाद आज़ादी आई, कीअं आई, कहिड़ी आई, छा पले पियो, आज़ादीअ कहिड़ा अंगूर कढिया, उन सभु सूरत हाल गदाईअ जे हसास ऐं क़ौम ऐं अवाम दोस्त दिलि खे मुतहरिक ऐं मुतहैर करे छॾियो। उहो हिकु दफ़ो वरी सच जी सैन हणी निकितो। आज़ादीअ जो इनाम, आज़ादीअ जा अंगूर जहिड़ियूं नज़मूं हुन जे अहिड़नि अहसासनि ऐं जज़्बनि जो इज़हार आहे। आज़ादीअ बाद सिंध अंदरि तबक़ाती कशमकश, हारी हलचल नुमाया ऐं निर्वार सूरत वठंदी पई वई। सारी दुनिया खे नए समाजवादी इक़्तिसादी फ़लसफ़े छिरकाए ऐं सुजाग करे छॾियो। हर मुल्क जो दानिश्वर उन जी सचाईअ जो शीदाई थी उन जी प्रचार करणु लॻो। वसास ऐं बाशऊर फ़नकार ऐं तख़लीकार मज़लूम तबक़नि जी हिमायत में, ज़ालिम तबक़े जी मुखालफ़त में कलम हलाइणु लॻो। उन मौक़े ते असांजो गदाई बि माठ में पुठ ते नथो रहे। हिन हारी ऐं मज़दूर जा नग़मा ॻाया, वॾेरे ऐं सरमाएदार जी वढ कुट ऐं पर्दाफ़ाशी कई।
हिन पखड़नि ऐं पंहारनि जा ॾुख सूर ॻाया, हिन साणेह जी ॾुकारियल मूज़ियुनि जी न रुॻो मज़मत कई पर उन्हनि जी निशानदही कई। उन दौर में हू हैदर बख़्श जतोई, न्याज़ हमायूनी ऐं ॿियनि हारी शाइरनि सां शाइरी कंदो नज़र अचे थो। उन बाद सिंध जा क़ौमी मसइला मुंहुं था कढनि, सिंध जी बका जो सवाल पैदा थो थिए, सिंध जे अवाम जी इस्तेसाल उन जे वसीलनि जी फुरमार जो शदीद मसइलो मुंहुं थो कढे। सिंधी ज़ुबान ऐं सकाफ़त मौत ऐं हयातीअ जे चौवाटे ते हाणे बीहारियूं थियूं वञनि। थोरे में ईअं खणी चइजे त वन यूनिट जी सूरत में सिंध जे मुकमल वजूद खे दाव ते लॻायो थो वञे। सिंध खे सियासी, समाजी, सकाफ़ती ऐं इक़्तिसादी तरह ख़तमु करण जो सायो थी रहियो हो। उन साज़ जी पहिरें रदे अमल तौरु सिंध जो सुजाग, बाज़मीर ऐं बाशऊर अदीब ऐं दानिश्वरी बग़ावत जो झंडो बुलंद करे थो, जंहिंजे पोयां उथी उभरी निकिरी थो अचे सिंध जो नऊं नस्ल, यानी शागिर्द ऐं शहरी विचोलो तबिको। हमेशह जीअं हेल बि चाचो गदाई पेर पुठिते नथो रहे। उन महिल असांजो फूह जोबन हो ऐं चाचो गदाई ॼण लहंदड़ सिज, पर हू असां सां विख में मिलाईंदो हलियो। अञा बि जेके सो असां खां अॻु भरो हिन न रुॻो सिंध ऐं सिंधियत जा नगमा ॻाया, सिंधियुनि जे हक़नि लाइ शहर रस्ते आवाज़ बुलंद कयो, पर अमली तरह बि वन यूनिट ट्रोड़ या जीए सिंध तहरीक में हिसो वरितो। झंग, झर, जर, जबल का बि शइ हिन जी राह में रुकावट न थी। किथे बि को मेड़ या जलसो जुलूस थियो न आहे, चाचो गदाई पहुतो न आहे। सर्दी, गर्मी, आंधी, तूफ़ान हिन खे पंहिंजे आदर्श खां परे न करे सघिया। बज़्म सूफ़िया ऐं सिंध जी कॉन्फ्रेंस हुजे या सिंधी शाम, जशन रूह रिहाण हुजे या होशूअ जी वरसी, कींजर खां कारूंजर ताईं, कश्मोर खां केटी बंदर ताईं, चाचो गदाई हर जाइ ते असां खां अॻु में मौजूदु हूंदो, असां खां बि अॻिते नज़र ईंदो। हाणे हू अॻियां 2 नस्ल छॾे 3 नस्ल जे शाइरनि सां हमनवाई करे रहियो हो। इमदाद, फत्ताह, सरवेज उस्ताद सां विख विझी रहियो हो। चाचो गदाई उन्हनि चंद झूननि जोगीरनि मां हुयो जन हिन दौर में ऐं तहरीक में असांजो पुरजोश ऐं भरपूर साथ ॾिनो ऐं हमसफ़री कई। गदाई, गिरामी, डीपलाई ऐं पीर हसामुद्दीन राशिदी अहिड़ा शख़्स हुया जिन खे ज़मान ऐं मकान मात न करे सघियो, पर हू वक़्त खे मात करे विया। केतिरनि ई दौरनि मां जीअरा जाॻंदा, झुरंदा, जाॻींदा उकरी पार पिया ऐं आख़िरी दम ताईं जिद्दत, नवाण, तरक़ी पसंदीअ जो साथ ॾींदा रहिया, हर सच ऐं सदाकत जो नारो हणंदा रहिया। उहो आहे चाचे गदाईअ जी शाइरीअ जी मुख़्तसिर धार दौरनि ऐं धाराउनि जो उपटार। हू असांजे दौर जो, पर चवंदुसि त हर दौर जो तरक़ी पसंद शाइर हो। तरक़ी पसंदीअ खे रुॻो तबक़ाती जिदोजहद ताईं महदूद रखणु तरक़ी पसंदीअ जी सही तौसीफ़ न आहे। हर फ़नकार ऐं ख़ालिक जो समाज खे तनज़ुल मां कढी तरक़ीअ तरफ़ वठी वञण जो ख़्वाहान हुजे, समाज में इर्तिका ऐं ओसर जो क़ाइल हुजे, समाज में जमूद ऐं सकूत जो मुखालिफ़ हुजे, तरक़ी पसंद आहे। गदाई बि हर दौर में उन्हनि ख़यालनि ऐं वीचारनि जो अलमबरदार रहियो। हर दौर वारे इश्को मुहबत ऐं जामो मीना वारी शाइरीअ खे बि मां हिकु लिहाज़ खां तरक़ी पसंदी चवंदुसि। उन दौर में जामो मीना जो ज़िक्र करणु, दिलबर जे दरवाज़े खे मिंबर महराब बि उन वक़्त जी दकियानोसी ऐं फ़रसूदा मज़हबी इख़लाक़ी क़दरनि ख़िलाफ़ क़ुवत जो लिकल इज़हार हो ऐं समाज में नवाण आणण जे मुतरादिफ़ हो। मतिलबु त चाचे गदाईअ जी सारी हर दौर जी शाइरी लेनिन जे उन कौल जो मज़हर रही आहे त अदब हिकु आईनो आहे जो उन मंझसि अक्स पेश करे थो, सो समाज में संदसि आॾो अचे थो। गदाई बि उहो कुझु लिखियो आहे जो हिन पंहिंजे आस पास पंहिंजे प्यारनि पंवारनि वटि ॾिठो आहे। उहा ईमानदारी ऐं ख़ुलूस वारे इज़हार जी अक्कासी हिन जे शाइरीअ जी नुमाया ख़ूबी आहे।
उनखां सवाइ संदसि शाइरीअ जी ॿी नुमाया ख़ूबी जंहिं उनखे सूंहं अज़मत ऐं दवाम बख़्शियो आहे सा आहे मंझसि पंहिंजे पवारनि ऐं साङीड़नि लाइ ख़ुशियुनि ऐं आसूदगियुनि जी आरज़ू ऐं उमंग। हू उन्हनि जे ख़ुशियुनि ऐं आरज़ूअनि जो नक़ीब ऐं वकील आहे। इंसान ज़ात सां हमदर्दी, उन लाइ दिलि में ॾुख जो दरख़्त लॻाइण, उन जी भलाई बहितरीअ ऐं छोटकारे लाइ सोचणु ऐं उदम करणु कंहिं बि फ़िक्र ऐं फ़लसफ़े जे प्रचार खां वधीक तरक़ी पसंदी आहे। अदब में तरक़ी पसंदी या सोशलिस्ट हक़ीक़त पसंदीअ जे मुहावरे ईजाद कंदड़ अज़ीम रूमी अदीब मैक्सिम गोरकी हिक हंधि चयो आहे, इंसानी हमदर्दी जे जज़्बे ते नुक़्ता नज़र जे इख़्तिलाफ़ जो असरु न हुअणु घुरिजे ऐं न ई वरी इंसानी नातनि रिश्तनि जे सिलसिले में नज़रियनि ऐं रायनि खे अहमियत ॾियणु घुरिजे। सचो फ़नकार न फ़लसफ़ो ॾींदो आहे ऐं न ई प्रचार कंदो आहे, रुॻो प्यार कंदो आहे या नफ़रत। ऐं चाचो गदाई बि प्यार कंदो। बैरेज कॉलोनी वारे जीवन खां जेकबाबाद जे आख़िरी अयाम ताईं हू प्यार कंदो रहियो ऐं नफ़रत जो नक़ीब रहियो। हिन जो प्यार हर कंहिं लाइ हो, परिवश खां पवारनि ताईं, सोणनि खां साॻियड़नि ताईं, मुहबनि खां मारूड़नि ताईं, साणेअ सां सतायल सां, सूरनि जे सिटियल सां। ऐं हिन खे नफ़रत हुई, धिकार हुई ॾाढ खां, जबर खां, ज़ुल्म खां, फोरू खां, सरमाएदार खां, वॾेरे खां, छो जो हू सचो ऐं पुरखुलूस फ़नकार हो। सिंधी ज़ुबान जे हिन घण मौज़ूई शाइर, क़ौमी शाइर, इनक़िलाबी शाइर ऐं अवामी शाइर सां असांजो वास्तो संदसि हयातीअ जे पोयनि ॾींहंनि में पियो। उन उमिरि में बि मूं हिन खे सदाईं पुर उमीद ऐं आसायतो ॾिठो। वन यूनिट ख़िलाफ़ या सिंधी ॿोली हलचल दौरान कंहिं बि महफ़िल, मेड़ या मेले में मूं खेसि मायूस ऐं मलूल न ॾिठो। संदसि उन दौर जी शाइरी, मुशाइरनि में शेर पढ़ण जो अंदाज़ ऐं उत्साह मुंहिंजे उन दावा जो सबूत आहिनि। साल 1976 ईस्वीअ में मूं चाचे गदाईअ खां सोझिरे माहवार लाइ इंटरव्यू वरितो जो सोझिरे जी साज़िशुनि सबबि बंदि थी वञण करे हफ़्तेवार बरसाति में 100 सिज उभारे वेंदासीं जे उनवान सां शाया थियो। उन इंटरव्यू में मूंखांसि सिंध जे सियासी, समाजी, इक़्तिसादी ऐं सकाफ़ती बका ऐं अहिया लाइ अदीबनि ऐं शागिर्दनि जे सरगर्म हलचल बाबति संदसि राय पुछी हुई। उन जे जवाब में गदाई जवाबु ॾिनो हो, सिंधी अदीबनि ऐं अदबी संगत दिलि जाए जोॻो कमु कयो आहे ऐं किरदारु निभायो आहे, पर अञा मंज़िल परे आहे। नाउमीदी कुफ़र आहे ऐं मूं लाइ हराम आहे। असांखे पंहिंजे आदर्शनि ऐं मक़सदनि में पूरो पूरो ईमान आहे। ऐं भुट्टे साहब एतिरो चई चाचो गदाई विहाणे जी टेक छॾे खट ते सिधो पल थी मारे वेठो ऐं ॿई हथ मथे खणी शहर जो बंदि दोहरायाईं, 100 सिज उभारे वेंदासीं, 100 सिज उभारे वेंदासीं। लाट मां लाट वरीअ चवाणी चाचो गदाई बि सिंध में 100 सिज उभारे वियो। सिंध जे नई टहीअ जो अक्सर शाइर गदाई खां मुतासिर थियल नज़र अचे थो। वेंदे विची टहीअ जो शाइर बि पंहिंजी जोत ज़िंदगीअ जे ख़ुशियुनि, सरायुनि ऐं सुखनि जो बलिदान ॾेई चाचो गदाई सिंधी अदब जे आसमान खे सितारनि सां सींगारे वियो। संदसि वफ़ात खां 5-6 साल अॻु सन साईं जीएम सैयद जी सालगिरह जे फंक्शन ते कट्ठा विया हुआसीं। उतां मोटंदे रनी कोट, बाग़बान, मखदूम बिलाल, मंछर, सेवण, दादू ऐं लाड़काणे जो सैर सपाटो कंदा आया हुआसीं। उन सफ़र ऐं तफ़रीह दौरान ई चाचे गदाईअ पंहिंजी ज़िंदगीअ ख़ुशियुनि ऐं ॾुखनि जी रुदाद ॿुधाई हुई। प्यार में विसाल ऐं विछोड़े जा तजुर्बा ॿुधाया हुया। संदसि सॼी आतम कहाणी अल्लाह रखीअ सां इश्क खां वठी ज़िंदगीअ जे तल्ख़ हक़ीक़तुनि ऐं सख़्तियुनि सूरनि सां नाते निभाइण ताईं का नई न हुई। हर सचे ऐं पुरखुलूस ईमानदार फ़नकार सां ज़िंदगीअ जो उहो ई रवैयो रहियो आहे, बेमुरवतीअ वारो, रुखो, कुल्फ़त वारो ऐं कसारो कड़ो। रूस जी इनक़िलाबी शाइर मायाकोवस्की चवाणी शाइर सदाईं दुनिया जो कर्ज़ी रहियो आहे।
सख़्तियुनि ऐं सूरनि जी सूरत में हू उनखे व्याज अदा कंदो थो रहे। हर दौर जो सचो फ़नकार ऐं शाइर ईअं ज़िंदगीअ भर सूर ऐं सख़्तियुनि जी शक्ल में दुनिया खे व्याज अदा कंदे कंदे मक़रूज़, मदकूक ऐं मरीज़ थी ई मरी वञे थो। असांजे मुल्क में ख़ासि करे असांजे ज़ुबानुनि जे शाइर ऐं फ़नकार जो उहो ई हशर रहियो आहे। सच जो सौदो हिन खे ॾाढो ॾुखियो पिरहियो आहे। खटियो त खटीअ जे माॻ उल्टो जेको सो मूड़ी बि चट त मक़रूज़, तंहिंखां सवाइ के त मायूस बि थियो पवनि, पर चाचो गदाई उन्हनि मां न हो जे सच ॾेई सोन वठनि। ज़िंदगीअ जे बेरुखी ऐं बेक़दरी ऐं बुरी मरवती पंहिंजनि जे नाक़दर शनासी असांजे फ़नकार ऐं तख़लीकार जो मुक़दर बणिजी वई आहे। दुनिया ॾाढी ॾिंगी आहे। उन्हनि वीचारनि लाइ चाचो गदाई बि उन्हनि मां हिकु हो। अहिड़नि यारनि कलंदरनि सच जे सैलानियुनि जे जीवन में जाती पाइण सां मूंखे सदाईं सरहद पार विछड़ी वियल सखर जो साथी शाइर सगन आहूजा यादि पवंदो आहे। हिन सां बि जीवन ईअं जाड़ा कया, पंहिंजे जीवन लाइ ई हिन चयो हो, ज़िंदगी तुंहिंजे अदाउनि खां थियो बेज़ार आहियां, थोरो रहम कर नेठि त शाइर आहियां। असांजो गदाई बि ईअं ज़िंदगीअ सां निभाए ज़िंदगी सफ़ल करे वियो, पर ज़िंदगीअ खां रहम न घुरियाईं ऐं उहो चवंदो वियो, सफ़र ज़िंदगीअ जो कठन हो गदाई, बहर तूर गुज़रियो गुज़ारे छॾियोसीं। रोज़ानी इबरत, हैदराबाद, सिंध।